अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवां ॾिसी रहिया आहियो प्रोग्राम इसहाक कोलाची सां गॾु। नाज़रीन, अॼु 12 मई आहे ऐं 12 मई ते 2007 में जेका कानून ऐं जेका कानून जी रिट ऐं ख़ासि तौर ते जमहूरियत जी बालादस्ती जे लाइ जेको हिकिड़ी मोमेंटम ठही, ख़ासि तौर ते जॾहिं मुशरफ जे दौर में ऐं जॾहिं सिंध में MQM जी हुकूमत हुई, उन वक़्तु जॾहिं वकीलनि पारां उन खां अलावा पॉलिटिकल पार्टीज़ में पीपल्स पार्टी ऐं ANP जेके पार्टियूं हुयूं उन्हनि रैली कढी ऐं उन हवाले सां चौधरी इफ्तिखार खे वेलकम करण जे लाइ जेके हू निकिता त उते शेलिंग थी ऐं उनखां पोइ तक़रीबन जेके आहिनि 60 जे लॻभॻि उनमें वकील बि शामिल हुया, उनमें फीमेल्स बि शामिल हुयूं, उनमें कारकुन्स बि शामिल हुया, उनमें पीपल्स पार्टी जा जियाला बि शामिल हुया। इहे उते उन मौक़े ते जेको आहे शहीद थिया ऐं ख़ासि तौर ते जेका उन वक़्तु कराची में जेका ज़ुल्म ज़्यादती या उनखां अलावा ॾींहुं ॾिठे जो जेका दहशतगर्दी कई वेंदी हुई, उन हवाले सां जेका ही हिकिड़ी तारीख़ में ज़ाहिरा हिकिड़ो नोट डाउन थी वियो आहे त 12 मई 2007 में जेका कराची जहिड़े शहर में जेको सिंध जो कैपिटल आहे उते खून रेज़ी कई वई ऐं उनखां पोइ अॼु 12 मई आहे ऐं हिन महिल ताईं लॻभॻि 19 साल थियनि था हिन जेको आहे टाइम खे ऐं हिन मूवमेंट खे। उन मूवमेंट खां पोइ 19 सालनि जे विच में जेके उनमें जेके कातिल आहिनि, उनमें दहशतगर्दी में मुलविस आहिनि, उहे अञा ताईं कैफ़र किरदार ताईं न पहुची सघिया आहिनि। गुज़िरियल 17-18 सालनि खां सिंध में पीपल्स पार्टी जी हुकूमत आहे, पर जेके उन में दहशतगर्दी में मुलविस हुया उहे हिन महिल ताईं कैफ़र किरदार ताईं न पहुची सघिया आहिनि। ऐं अॼु सिंध असेंबली में करारदाद पेश कई वई, जंहिं करारदाद जेको मोटिव हुयो उहो इहो हुयो त ही जेका दहशतगर्दी कई वई आहे उन हवाले सां ठाराव जेको पेश कयो वियो, PTI जे मेंबर पारां पेश कयो वियो, उहो जीअं पेश थियो उनखां पोइ जॾहिं इहो मोशन पास थियण लाइ वियो त ख़ासि तौर ते पीपल्स पार्टी जा जेके MPAs आहिनि उन्हनि मुखालफ़त करे छॾी ऐं हिन ठाराव जी जॾहिं मुखालफ़त थी त उनखां पोइ असेंबली में पीपल्स पार्टी सिंध जे सदर निसार अहमद खोड़ो साहब उथियो ऐं उनखां अलावा उन्हनि स्पीकर सां लफ़्ज़नि जी ॾे वठि कई। उनखां पोइ वरी उन्हनि वॉकआउट करे छॾियो। उन ते पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं त निसार अहमद खोड़ो साहब हिन जेको सेशन हुयो सिंध असेंबली जो उनखां वॉकआउट छो कयो, उनखां अलावा ख़ासि तौर ते जेको अॼु ठाराव जेको मंज़ूर कयो वियो उनमें पीपल्स पार्टी मुखालफ़त छो कई, पीपल्स पार्टी पाण इन जी विक्टिम आहे 12 मई वारे सानहे जी, ऐं अॼु पीपल्स पार्टी पाण उनजी मुखालफ़त करे छॾी आहे। छा इहो सवाल पैदा नथो थिए त पीपल्स पार्टी ऐं MQM हिकु पेज ते हुजनि, या पीपल्स पार्टी ऐं MQM वारा पाण में अंदर ई अंदर में हिकु आहिनि, या पीपल्स पार्टी ऐं MQM में हमदर्दी अञा ताईं मौजूदु आहे? उन ते पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं, छाकाणि त अॼु MQM जे जॾहिं अॻुवाण ॻाल्हि ॿोल कई त उनखां पोइ मुसलसल निसार अहमद खोड़ो साहब कोशिशि कंदा रहिया त उन्हनि खे मोशन खां पहिरियां ॻाल्हाइण जो मौक़ो मिले, पर उन्हनि खे मोशन खां पहिरियां ॻाल्हाइण जो मौक़ो न मिलियो। जॾहिं वोटिंग थी वई, वोटिंग खां पोइ हीअ करारदाद रद्द थी वई, उनखां पोइ निसार अहमद खोड़ो साहब खे मौक़ो मिलियो ऐं जॾहिं निसार खोड़ो साहब खे मौक़ो मिलियो त पोइ तमामु घणी देरि थी वई ऐं निसार खोड़ो साहब स्पीकर साहब सां लफ़्ज़नि जी ॾे वठि करे वॉकआउट करे विया। इन सॼे मामले ते पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं। पाण खे हींअर प्रोग्राम में जॉइन कयो आहे पीपल्स पार्टी सिंध जे सदर निसार अहमद खोड़ो साहब। निसार खोड़ो साहब, वॾी महिरबानी असांखे टाइम ॾियण जे लाइ। सर, अवां कीअं पिया ॾिसो, अॼु 12 मई आहे ऐं 12 मई जे हवाले सां सिंध असेंबली में अॼु हिकिड़ो मोशन रेज़ कयो वियो ऐं उनमें पीपल्स पार्टी जेका आहे उन मोशन जी मुखालफ़त करे छॾी आहे, जंहिंजे करे अवां वॉकआउट बि कयो आहे। 12 मई जेको आहे कराची जी तारीख़ जो हिकु इंतिहाई ख़ौफ़नाक हिकिड़ो ॾींहुं आहे ऐं उन हवाले सां पीपल्स पार्टी जी मुखालफ़त जेका आहे उहा समझ खां ॿाहिरि आहे। कीअं पिया ॾिसो? बाबा, हाणे इहो सिलसिलो उन्हनि ॾींहंनि जो आहे जॾहिं हिते जुडिशरी जे इंडिपेंडेंस जे लाइ सॼे पाकिस्तान में जुलूस ऐं जलसा पिया थियनि। अहिड़े ई नमूने सां चौधरी इफ्तिखार साहब जेको उन वक़्तु चीफ जस्टिस हुयो या न हुयो, उहो कराची पियो अचणु चाहे वकीलनि सां मिलण लाइ। असीं उन्हीअ जे लाइ वेलकम जो हिकिड़ो बंदोबस्तु कयो। वेलकम में पाकिस्तान पीपल्स पार्टी बि हुई ऐं ANP बि हुई। इहे ॿई जमातूं मुख़्तलिफ़ हंधनि तां जुलूसनि जे शक्ल में अचणु शुरू कयूं। उन वक़्तु हुकूमत MQM जी हुई गुलाम रहीम साहब सां। होम मिनिस्टर MQM जो हुयो। उन्हनि मुख़्तलिफ़ रोडनि ते कंटेनर हणी छॾिया त जीअं अॻिते इहे काफ़िला न वञी सघनि, एयरपोर्ट ते गॾिजी न सघनि।
मलीर मां काफ़िलो अचे, लियारी मां काफ़िलो अचे, डिस्ट्रिक्ट वेस्ट मां काफ़िलो अचे, डिस्ट्रिक्ट सेंट्रल मां अचे, डिस्ट्रिक्ट साउथ मां अचे, सभिनी खे बैरिकेड लॻाए उन्हनि खे रोकण जी कोशिशि कई वई। असांजो काफ़िलो शाराए फैसल ते पहुतो, अॻिते वधियासीं त असांखे मुख़्तलिफ़ ओवरहेड ब्रिजिस ते कुझु झंडा ॾिसण में आया एमक्यूएम जा, कुझु माण्हू ॾिसण में आया ऐं असां जॾहिं सीओडी ब्रिज ताईं पहुतासीं त उते असांजे मथां फायरिंग कई वई। असांजा काफ़ी माण्हू ज़ख़्मी थिया, कुझु माण्हू शहीद बि थी पिया। मलीर ॾांहुं काफ़िलो अचे पियो, उन ते बि फायरिंग थी, उते बि 16 माण्हू क़त्ल कया विया। ANP जे काफ़िले ते बि फायरिंग थी, उन्हनि खे बि मारियो वियो। असांजे काफ़िले खे बि हमिलो कयो वियो, असांजा बि घणा शहीद थिया। असीं इन सीओडी ब्रिज खां अॻिते असां न वियासीं, असां सीओडी ब्रिज खां वापसि टर्न कयोसीं, पर असां बीठा रहियासीं ऐं उन खां पोइ वरी डिस्पर्स बि थिया हूंदासीं, लेकिन असांजा माण्हू मारिया विया। ऐं एमक्यूएम जी हुकूमत हुई, अरबाब रहीम जी हुकूमत हुई। इहो जेको कुझु थियो सो उन वक़्तु थियो। असीं शाम जो ॾिठोसीं त जनरल मुशर्रफ रावलपिंडीअ में जलसो करे पंहिंजूं मुठियूं पोइ ॾेखारे ऐं चयईं त देखा मेरी ताक़त कराची में, देखी मेरी ताक़त कराची में, इहे हुनजा अल्फाज़ हुया। मुठियूं हवा में लहराए ऐं इहो चयो वई। एमक्यूएम आई, बैरिकेड छो हयूं, सिक्योरिटी छो न ॾिनऊं, ब्रिजिस ते माण्हू छो बीठा, उतां फायरिंग छो थी, असीं इन ॻाल्हि सां ॿधल आहियूं। असीं इन ॻाल्हि ते शदीद एहतिजाज कंदा रहिया आहियूं। उहो एसि ताईं बि पहुतो जो गवर्नर इशरतुल अब्बास असां वटि ऐं माफ़ी घुरण, माज़रत करण, काइम अली शाह साहब जे घर आयो। मां बि उते वियुमि, उते इशरतुल अब्बास साहब आयो ऐं अची असां माज़रत कयईं। माज़रत पंहिंजे जाइ ते, असां न हुन खां का कंपनसेशन घुरी, न असांखे कंपनसेशन का मिली, पर ANP जे मेंबर साहबान जेके शहीद थिया उन्हनि खे कंपनसेशन ॾिनी वई हुकूमत जे तरफ़ खां। हाणे इहो हुयो सॼो किसो। अॼु PTI भली कयो हुजे रेज़ोल्यूशन पेश, इहो करणु खपे हा, असांखे बि करणु खपे हा। मां हुते एमक्यूएम साहब तक़रीर पियो करे ऐं एमक्यूएम साहब पंहिंजी कहाणी पियो ॿुधाए। ईअं पियो लॻे त ॼण ज़ालिम असीं हुयासीं, असांजे हथ में के हथियार हुया, असां उन्हनि खे मारण जी कई कोशिशि, जेका हक़ीक़त जे बिल्कुलु बरअक्स आहे। मां उते उथी ऐं रिकॉर्ड जी दुरुस्तगी जे लाइ स्टोरी ॿुधाइणु चाहियां पियो, जंहिंजे लाइ मां आवाज़ु उथारियो ऐं आवाज़ खे ॿुधणु न ॾिनो वियो। मोशन पुट कयो वियो ऐं उन खां पोइ इहा ॻाल्हि पूरी थी। मोशन पुट करे वोटिंग थी वई। वोटिंग थियण खां पोइ मां स्पीकर खे चयो, बाबा मां अॻु में तव्हांखे नालो ॿुधायो, तव्हांखे चयुमि त मां कुझु तकलीफ़ करणु चाहियां थो, हे रेज़ोल्यूशन हुजे या न हुजे। कोई पॉइंट ऑफ ऑर्डर ते ॻाल्हाए थो त उनजी बि वज़ाहत थी सघे थी, त मोशन ते बि वज़ाहत थी सघे थी। जेकॾहिं तव्हां एमक्यूएम खे ॻाल्हाइण ॾियो था त पीपुल्स पार्टी हुनजो हिसो ई ॿारहीं मई जो। 12 मई ते पीपुल्स पार्टीअ ते ज़ुल्म थियो, ANP ते ज़ुल्म थियो ऐं उनजी रिकॉर्ड जी दुरुस्तगी करणु मुनासिब ॻाल्हि हुई, पर स्पीकर साहब अॻे में मोशन पेश करे छॾियो। इन खां पोइ मां उते मुनासिब न सम्झो वेहण, छाकाणि जो मां पंहिंजे वर्करनि जी ॻाल्हि छो न कयां। मां वर्कर जेके मरी विया, जेके शहीद थिया, मां उन्हनि जी ॻाल्हि खे छॾे छो ॾियां। मां रिकॉर्ड जी दुरुस्तगी करण जो हक़ थो रखां त असांखे उहो ॿुधाइणु खपे, वन साइडेड न वञे, असांजो केस डिफॉल्ट में ख़तमु न थिए। असां उन जमहूरियत जे बहालीअ जे लाइ, जुडिशरी जे बहालीअ जे लाइ पंहिंजो सिर कुर्बान कयो आहे। इहो न सिर्फ़ु हिते कराचीअ में कयोसीं, पर असां त सुप्रीम कोर्ट जे साम्हूं वञी इस्लामाबाद में बि इहो सॼो कुझु कयोसीं, जिते असांजे मेंबरनि ते, असांजे माण्हुनि ते बाक़ाइदा बम विछिया विया। उते असांजो पार्टीअ जो हिकिड़ो उहिदेदार हो, हुनजूं टंगूं उॾामी वियूं। अॼु ताईं उहो बग़ैर टंगुनि ते आहे वीचारो।
अच्छा ये निसार सब अहमद खोड़ो साहब इहो बि ॿुधाइजो सर त ज़ाहिरा अवां जेको वॉकआउट कयो उन खां पहिरियां अवां ॻाल्हाइण जी कोशिशि कई जंहिं ते स्पीकर साहिबु अवांखे ॻाल्हाइण जो मौक़ो न ॾिनो ऐं बिल्कुलु अवां जी ॻाल्हि इहा दुरुस्त आहे त वन साइडेड न हूंदो आहे मोशन खे ॿिन्ही पासनि खां ॿुधणु खपे ऐं जॾहिं MQM जे अॻुवान जेका तकरीर कई ऐं उनखां पोइ अवां ॻाल्हाइण जी कोशिशि कई अवांखे ॻाल्हाइण न ॾिनो वियो इवन कंहिं बि पीपुल्स पार्टी जे मेंबर खे इन मौक़े ते ॻाल्हाइण न ॾिनो वियो त उन हवाले सां अवां पोइ उते आवाज़ उथारियो अवां सम्झो पिया जेकी काफ़ी टाइम खां असां कुझु टाइम खां ॻाल्हियूं ॿुधंदा पिया अचूं स्पीकर सिंध असेंबली ऐं निसार अहमद खोड़ो साहिब जे विच में कुझु इख़्तिलाफ़ात आहिनि ही इख़्तिलाफ़ात जी कड़ी आहे या ॿियो कुझु आहे इन तरफ़ न खणी वञो इन ॻाल्हि खे इन तरफ़ न खणी वञो जी स्पीकर रखवालो हूंदो असेंबली जो लेकिन असीं पिणु फाज़ल मेंबर आहियूं त उनखे इन तरफ़ न खणी वञो त स्पीकर ऐं निसार अहमद खोड़े जे विच में क्लैश आहे या हीअ आहे या हू आहे मां पंहिंजे रिकॉर्ड जे दुरुस्ती जो हक़ तस्लीम कराइणु चाहियां पियो जेको नदी में वो मां चवां थो पॉलिटिकली मूव या ठीक न आहे उन वक़्तु जनरल मुशर्रफ जी हुकूमत हुई उन वक़्तु MQM जी हुकूमत हुई असीं जनरल मुशर्रफ जा हिमायती कोन थिया आहियूं न थींदासीं तंहिंजे करे इहो जवाबु मुंहिंजो ॾियणु सही हुयो पर जेकॾहिं न ॻाल्हाइण ॾिनो पियो त मुंहिंजो वॉकआउट बि सही आहे थैंक यू अच्छा इहो बि ॿुधाइजो निसार खोड़ो साहिब त पीपुल्स पार्टी इन मोशन जी मुखालफ़त छो कई मां तव्हांखे पंहिंजो जवाबु ॾिनो पीपुल्स पार्टीअ जे मोशन जी मूंखे ख़बर न आहे मां छा चयो त मां पंहिंजे वर्करनि जी ॻाल्हि करण खां न मुड़ंदुसि मां वर्करनि जी शहादत खे इग्नोर न कंदुसि मां पंहिंजो फर्ज़ु निभायो लेकिन सर सवाल इहो पैदा थिए थो निसार अहमद साहिब बाबा त मां अवां तव्हां सां पीपुल्स पंहिंजे पार्टी जवाब सिंध जा जे लाइ सदर आहियो मुनासिब ऐं आहे स्पीकर साहिब उहो बि पीपुल्स पार्टी जो आहे ओ मुंहिंजा साईं मां पंहिंजे लाइ ज़िम्मेदार आहियां अच्छा असेंबली में जेको थियो उहो मोशन ते ज़रूरु थी वियो जेको वोटिंग थी वई ऐं उनखे मां कुझु करे नथो सघां पर मां पंहिंजो फर्ज़ु निभायो बसि अच्छा अॼु वॉकआउट थियण खां पोइ छा पार्टी क़यादत अवां खां उन हवाले सां बाबा मां सिर्फ़ु एसि ताईं थो चवां तव्हांजे हरूभरू खामखां सभिनी ड्रेग में ॻाल्हि कोन थो पहुचायां मुंहिंजो वॉकआउट करणु फर्ज़ु हुयो मां पंहिंजे वर्करनि खे ॿुधाइण पियो चाहियां त मां तव्हांजी ॻाल्हि करणु पियो चाहियां बसि ठीक है वॾी महिरबानी निसार अहमद खोड़ो साहब प्रोग्राम में असांखे टाइम ॾियण जे लाइ नाज़रीन अवां ॻाल्हि ॿुधी ॿुधी निसार अहमद खोड़ो साहब जी ऐं हिन मामले ते निसार अहमद खोड़ो साहब जो जेको मौक़िफ़ वाज़े ऐं चिटो करे छॾियो त हिन मामले ते हू पंहिंजे वर्करनि सां बीठल आहिनि इवन जेके पीपुल्स पार्टी जा मेंबर्स जिन्हनि मोशन जी मुखालफ़त कई उन्हनि हवाले सां बि उन्हनि इन ॻाल्हि जी तरदीद कंदा रहिया त मां पंहिंजी ज़िम्मेदारी खणां थो ॿियनि मेंबरनि सां तालुक़ु न आहे उनखां अलावा जेको स्पीकर आहे उहो बि पीपुल्स पार्टी जो आहे ज़ाहिरा ऐं उन ॻाल्हाइण जो मौक़ो छो न ॾिनो उहो सवाल अहम पैदा थिए थो ऐं ख़ासि तौर ते कुझु टाइम खां पाण ॿुधंदा पिया अचूं त स्पीकर सिंध असेंबली ऐं उनखां अलावा निसार अहमद खोड़ो साहिब जे विच में जेके इख़्तिलाफ़ात आहिनि छा उन मां इहा कड़ी उहा मिले पई त हीअ इख़्तिलाफ़ात जी जेका हिकिड़ी वजह आहे उहा असेंबली ताईं पहुची आहे जंहिंजे करे हुनखे ॻाल्हाइण जो मौक़ो न ॾिनो वियो उन हवाले सां अवां पाण निसार अहमद खोड़ो साहिब जूं ॻाल्हियूं ॿुधियूं ज़ाहिरा इहे सवाल जेके हुया ज़ेरे गर्दिश हुया त आख़िर निसार अहमद खोड़ो साहिब खे प्रोग्राम उन में छो न ॻाल्हाइण जो मौक़ो ॾिनो वञो सिंध असेंबली में ऐं उनखां अलावा जेके पीपुल्स पार्टी जा मेंबर्स आहिनि ख़ासि तौर ते 12 मई ते जेका पीपुल्स पार्टी सां वेधन थी उन हवाले सां पीपुल्स पार्टी जे मेंबरनि हिन जेका मोशन आहे उनजी मुखालफ़त कई इन्हनि मामले ते पाण ॻाल्हि ॿोल कईसूं हींअर हिते वठंदो शॉर्ट ब्रेक स्टे विथ अस वेलकम बैक नाज़रीन पाण ॻाल्हि ॿोल करे रहियो हुआसीं 12 मई जेको हादसो थियो कराची में उन सान्हे खे 12 मई खे 19 साल मुकमल थी विया आहिनि ऐं अॼु उन हवाले सां सिंध असेंबली में मज़मती ठाराव पिणु पेश कयो वियो पहिरियों त पाण ॻाल्हि ॿोल कईसीं सिंध असेंबली में ख़ासि तौर ते जेका जेका मज़मती ठाराव पेश कयो वियो ऐं उनखां अलावा पीपुल्स पार्टी पारां उनखे रद्द कयो वियो पर उनखां अलावा जेका ही सॼी तहरीक हुई उन सॼी तहरीक में कहिड़े तरीक़े सां दहशतगर्दी कई वई ऐं ख़ासि तौर ते कराची जहिड़े शहर में जेको खून रज़ी जो आलिम हुयो उन ते पाण ॻाल्हि ॿोल खे जारी रखंदासीं हींअर पाण खे प्रोग्राम में जॉइन कयो आहे सीनियर कानूनदान आहिनि नईम कुरैशी साहब ऐं हिनी जेका तहरीक हुई उन्हीं के लीड कनि पिया वकीलनि जी तहरीक है नईम कुरैशी साहब बहुत शुक्रिया आपका प्रोग्राम में टाइम देने के लिए बहुत शुक्रिया आपने मुझे कॉल लिया बहुत शुक्रिया आपका जी कुरैशी साहब आज 12 मई को 19 साल मुकम्मल हो चुके हैं ये तहरीक कराची की तारीख की बड़ी एक यादगार तहरीक है इस पे दिन दिहाड़े जो दहशतगर्दी की गई आप कैसे देख रहे हैं 12 मई के इस साने को
دیکھیں اس ملک میں اس وقت نہ جمہوریت تھی نہ آئین تھا. آئین سسپینڈ تھا اور جنرل مشرف ڈکٹیٹر کی صورت میں یہاں پر مسلط تھا. اس ملک میں نواز شریف اور بے نظیر بھٹو صاحبہ بھی جلا وطن کی گئی تھی. ہماری اس تحریک کے نتیجے میں جمہوریت بھی بحال ہوئی. نواز شریف اور بے نظیر بھٹو صاحبہ بھی پاکستان تشریف لائی. اس کے بعد جمہوریت کے ساتھ ساتھ جب اس ملک میں 12 مئی کا دن تھا جو دہشت گردی میں ملوث دہشت گردوں نے اس شہر میں 63 سے زیادہ لوگوں کو شہید کیا اور سینکڑوں وکلا کے دفاتر بھی جلائے. ہم اس کی قانونی جو کوششیں تھیں ہماری مقدمات کے اندراج ہونے میں، خود بھی ایک مدعی تھا اسی ایف آئی آر میں، لیکن اس میں ہمیں انصاف اس لیے نہیں مل سکا کہ وہ دہشت گرد حکومت میں شامل تھے. اس حکومت میں دہشت گرد ہوم منسٹر تھا اس وقت. وسیم اختر نے ڈی ویپنائز کر کے دہشت گردوں کے حوالے شہر کو کر دیا تھا، جس کی وجہ سے 63 سے زیادہ لوگ شہید ہوئے. اس کے بعد جہاں تک رول آف لا، جمہوریت اور آئین کی بالادستی کی بات ہے تو ہمیں وہ انصاف نہیں مل سکا جس سے افتخار چودھری صاحب سے ہمیں توقع تھی کہ ہر شخص کو انصاف ملے گا. وہ انصاف بھی نہیں مل سکا. عدلیہ بھی بحال ہو گئی، جمہوریت بھی آ گئی، لیکن ان دہشت گردوں کو نہ سزا مل سکی، نہ ان جو ہے لواحقین کو انصاف مل سکا، نہ کچھ ان کے زخموں پر مداوع ہو سکا. لیکن ہماری بار ایسوسیشن نے اس وقت سے آج تک 2026 تک 19 سال سے ہم ان کی فیملی کو ایڈجسٹ کمپنسیٹ کرتے رہے اور ان کے زخموں پہ مرہم رکھتے رہے. اور بار ایسوسیشن کی ذمہ داری جتنی تھی اتنی اس نے نبھائی، لیکن نہ عدلیہ نے نبھائی، نہ جمہوریت کے سیاستدانوں نے نبھائی. نواز شریف بھی 19 سال میں اقتدار میں رہے، بے نظیر صاحبہ بھی اقتدار میں نہیں، لیکن ان دہشت گردوں کو ہمیشہ وقت کی ضرورت کے تحت، نظریہ ضرورت کے تحت اقتدار میں شامل رکھا گیا اور آج بھی اقتدار میں شامل ہیں. جنہوں نے اس ملک میں بربریت اور دہشت گردی پھیلائی وہ آج بھی اقتدار میں شامل ہے. اس لیے انصاف کی توقع نہیں ہے. وہ فیڈرل حکمراں ہو یا سندھ کے حکمراں، یہ دہشت گرد ہمیشہ اس حکومت کا حصہ رہے ہیں اور ہمیں ہمیشہ یوم شوق بناتے ہیں. لیکن اتفاق اس سال 2026 میں بلیک ڈے ہوتا تھا اور وہ تمام چیزیں جہاں باڈیز ہوتی تھیں، لیکن اس میں شب خون مارا گیا. اب ہمارے بار کی اس میں بھی اتنا انوالومنٹ ہو گیا کہ بار میں کوئی باڈی ہی نہیں ہے جو کہ یہ تمام چیزیں کنٹینیو لے کے چل سکے. 19 سال سے جن باڈی 18 سال سے چل رہی تھی، 19 سال ہماری جن باڈی نہیں ہو سکی. ہمیں تکلیف ہے. اس وقت بھی 3 سیکٹری رہا، میں بہت ہر دور میں اس دور میں ہمیشہ علم لہرایا جمہوریت کا بھی، قانون کی بالادستی کا بھی، آئین کا بھی، لیکن ہمیں جو ہے نہ آئین مل سکا، نہ ہمیں جمہوریت مل سکی، نہ انصاف مل سکا. ان دہشت گردوں کو سزائیں بھی نہیں مل سکیں. اب اس سے زیادہ اگر آپ کوئی سوال ہے تو پوچھ سکتے ہیں. اچھا، اس میں ایسا یہ بھی بتائیے گا، ظاہر ہے آپ نے بڑی اچھی بات کی اور یہ جو وکلا کی تحریک تھی اس کے بعد ظاہر ہے ایک بڑا چینج آیا اور پولیٹکس میں. اس کے بعد کچھ نہ کچھ حد تک ہم دیکھا جائے تو جمہوریت کی بحالی آئی، ایٹ لیسٹ یہ ہوا کہ آئین کو بحال کر دیا گیا. لیکن اب 2026 کا جیسے آپ نے حوالہ دیا، آپ سمجھتے ہیں کہ آج کل جتنی بھی ترامیم ہو رہی ہیں اس میں بھی ظاہر وکلا کی تحریکیں ہمارے سامنے ہیں، لیکن اس میں یہ ہے کہ ایک وہ تحریکیں ہیں جو ترامیم کی مخالفت کرتی ہیں، ایک وہ تحریک ہے جو وکلا کی وہ اس کی حمایت کرتی ہے. تو آپ کیا سمجھتے ہیں یہ جو آج کل ترامیم ہو رہی ہے، دھڑا دھڑ ترامیم، ابھی 28 کے بھی امکانات ہیں کہ اب 28ویں بھی آ سکتی ہے، تو آپ سمجھ رہے ہیں کہ یہ جو ہے اس میں بڑا لوپ ہول ہے بار کاؤنسلز میں، خاص طور پہ جو پولیٹکس ہے وہ وہاں پہ بھی انوالو ہو چکی ہے؟ مجھے آپ کی عمر کا نہیں پتا، لیکن میں یقین سے کہہ سکتا ہوں، اگر آپ نے جو سوال کیا ہے، ذوالفقار علی بھٹو صاحب نے متفقہ آئین بنایا تھا، ہر پارٹی کو شامل کیا تھا، لیکن آج وہی آئین کے ٹکڑے ٹکڑے کر کے بے آئین کر دیا گیا. اس ملک میں اب آئین نہیں ہے، ڈکٹیٹرشپ ہے، اور ڈکٹیٹرشپ کے ساتھ وہ جو اسٹیبلشمنٹ ہے، جو وہ فوجی حکمراں ہیں یا فوجی اسٹیبلشمنٹ جو چاہتی ہے وہی ہوتا ہے. آئین وائن نہیں ہے، نہ عدالتیں ہیں. اب وہ تو ڈکٹیشن پہ عدالتیں چل رہی ہیں. اس سے اچھا ہے کسی بریگیڈیئر اور جنرل کو عدالتوں میں ڈال دیا جائے، وہ بہتر فیصلے کر سکیں گے بمقابلے یہ جو بیٹھے ہیں لنگڑے لولے جو ججز بیٹھے ہیں. ان سے کوئی آئین کی سپرمیسی کی یا انصاف کی فراہمی کی کوئی توقع نہیں ہے.
یہ 26ویں 27ویں ترمیم 28ویں ترمیم جو آ رہی ہے اس میں ملک کو تقسیم کرنے کی باتیں ہو رہی ہیں، لسانیت فرقہ پرستانیت کی باتیں ہو رہی ہیں. ہمیں یہ قطعی طور پر پسند نہیں ہے. ہم آئین کے وہ بند ہیں، اس آئین کے جو ذوالفقار علی بھٹو صاحب نے دیا تھا اس آئین میں اتنی ترامیم کی گنجائش نہیں تھی، لیکن اقتدار پسند اور موقع پرست لوگوں نے جمع کر کے اس آئین کا نقشہ حلیہ بگاڑ دیا ہے. اب جمہوریت بھی لنگڑی لولی ہے اور ڈکٹیشن پہ چل رہی ہے. اچھا قریشی صاحب، اس کے علاوہ یہ بھی بتائیے گا، ظاہر ہے اس جو تحریک تھی 2007 کی 12 مئی کی جو تحریک تھی وکلا کی، اس تحریک کو آج 19 سال ہو چکے ہیں اور اس میں جتنی بھی شہادتیں ہوئی ہیں ابھی تک، ظاہر ہے پہلے اس وقت ایم کیو ایم کی حکومت تھی، اب پچھلے 17 سال سے پیپلز پارٹی کی حکومت ہے، اور آج بھی جب ایک مذمتی جو ریزولوشن تھا وہ سندھ اسمبلی میں پیش ہوا تو پیپلز پارٹی نے ان کی مخالفت کر دی. تو آپ سمجھتے ہیں کہ ان پہ بڑا رول پولیٹیکل پارٹیز کا رہا ہے؟ کیونکہ پولیٹیکل پارٹیز آپ نے سنا نہیں، میں نے کہا تھا ہمیشہ موقع پرست لوگ حکومت میں شامل رہتے ہیں جس کی وجہ سے ہمیں انصاف نہیں مل سکا، ان 63 شہیدوں کو انصاف نہیں مل سکا. یہ ہمیشہ ہر دور میں ہمیشہ اقتدار میں رہتے ہیں. آج نیشنل اسمبلی میں وہ اقتدار میں ہیں، وفاقی حکومت میں ہیں، کبھی سندھ حکومت کا حصہ بن جاتے ہیں، کبھی وفاقی حکومت کا حصہ بن جاتے ہیں، اور اسی لیے شہداء کو انصاف نہیں مل سکا. اور یہ بے نور بے رونق جمہوریت ہے، بے نور جمہوریت ہے، بے نور آئین ہے، اور آئین جو ہے بالکل ختم دے گیا. ڈکٹیشن میں یہ آئین چل رہا ہے، ڈکٹیشن پہ. اچھا اس کے علاوہ یہ بھی بتائیے گا قریشی صاحب کے ظاہر ہے اب تو ساری صورتحال آپ کے سامنے، اور آپ نے بڑی اہم باتیں کر دیں، اس میں آپ نے ایون یہ بھی کہہ دیا ہے کہ پریکٹیکلی طور پہ پولیٹیکل پارٹیز بھی آئین کی مخالفت کرنے میں تلی ہوئی ہے. تو اب آپ سمجھتے ہیں کون سا وے فارورڈ ہے، کس طریقے سے آئین پہ عمل درآمد کرایا جا سکتا ہے؟ 19 سال میں یہ کیا دہشت گرد کیا حکومت سندھ کا حصہ نہیں رہے؟ جی یہی پیپل پارٹی جو ہے ایم کیو ایم کے ساتھ مل کے حکومت کرتی رہی ہے، یہی فیڈرل گورنمنٹ میں اپنا رول ادا کرتی رہی ہے. دہشت گرد تنظیم جو ہے انہوں نے تو اس ملک کو تباہ کرنے میں کوئی کسر نہیں چھوڑی. جہاں تک تقسیم کی بات ہے اس میں پیپل پارٹی کا بھی حصہ ہے، بہت سارا تقسیم کا حصہ ہے. لسانیت میں، فرقہ وارانیت میں، اور یہ جو ہے ڈومیسائل سسٹم میں اور میرٹ کا قتل عام میں، بہت ساری چیزیں اس میں پیپل پارٹی کا بھی حصہ ہے. پیپل پارٹی بھی بے گناہ نہیں ہے. اچھا یہ جو ریسنٹلی ابھی 26ویں ترمیم کے بعد جو آئینی عدالتیں بنا دی گئی ہیں، آپ سمجھتے ہیں کہ آئینی عدالتیں بنانا، ویسے تو ایک حوالہ پیپلز پارٹی کے جب ممبران جو آتے ہیں ہمارے پاس وہ یہ بھی کہتے ہیں کہ یہ میثاق جمہوریت کا حصہ ہے، تو آپ سمجھتے ہیں کہ یہ جو آئینی عدالتیں بنا دی گئی ہیں وہ تقسیم ہے؟ بے نظیر بھٹو صاحبہ نے جو میثاق جمہوریت کہا تھا وہ جمہوریت کے لیے کہا تھا، ڈکٹیٹرشپ کے لیے نہیں کہا تھا. یہ جو فوجی حکمراں اور اسٹیبلشمنٹ جو ہے اپنی مرضی سے ڈکٹیشن میں جو جمہوریت چلا رہی ہے، یہ لنگڑی لولی جمہوریت ہے. آپ میرا خیال صافی ہے، اگر صافی ہے تو یہ سوچیں یہ ایک جمہوریت ہے، یا وہ آئین ہے، یا وہ جو ہے میثاق جمہوریت کا پارٹ ہے، یا بے نظیر بھٹو کا یہ ویژن یہ تھا جو آج جمہوریت میں ہے. اب اسے کیا سننا چاہیں گے، بہت ساری گھنٹوں کی تقریر ہے وہ آپ چلا بھی نہیں پائیں گے جو حقیقت ہے. اچھا لاسٹ کوشچن قریشی صاحب، آخر میں یہ بتائیے گا، ظاہر ہے اب ساری صورتحال آپ کے سامنے، اس کے بعد جیسے میں نے بتایا کہ اب 28ویں ترمیم کی تیاری بھی ہو رہی ہے، تو آپ سمجھتے ہیں یہ جو وکلا کی تحریکیں ہیں یہ دوبارہ بحال ہو سکتی ہیں، یا اب وکلا ایک پیج پہ آ سکتی ہے؟ وکلا نے جو تحریکیں چلائی ہیں، ایل ایف او کی تحریک ہو یا جمہوریت کی تحریک ہو یا اس کی 2007 کی تحریک ہو، وکلا کو انصاف نہیں مل سکا. اور ہمیشہ بار کو کنٹرول کرنے کے لیے اسٹیبلشمنٹ نے رول اینڈ ڈیوائڈ کی وہ انگریزوں والی پالیسی اپنا رکھی. ان کو تقسیم کر کے اتنا بار کو تقسیم کر دیا گیا ہے، بار میں اتنا پیسہ انوالو کر دیا گیا ہے، بار میں پسند ناپسند کو اتنا وہ شامل کیا گیا ہے کہ وہ ان کی مرضی سے بار کے لیڈران منتخب ہوتے ہیں، اور ان کی وجہ سے جو ہے نا اب پیسہ جو ہے نا لوگوں کی ایمان اور کمزوری بن گیا ہے. اچھا حالیہ دنوں میں یہ بھی ہم دیکھ رہے ہیں کہ کراچی بار کی الیکشن جو ہے وہ بھی نہیں ہو رہی، اس کی بڑی وجہ کیا سمجھتے ہیں آپ؟ میں نے بتایا نا کہ وہ اپنی پسند ناپسند کی سے 5 دفعہ الیکشن منسوخ کیا. جو جیتنا چاہتا ہے عوام، جس کو چاہتے ہیں اس کو الیکشن لڑنے کا موقع نہیں دینا چاہتے. یہ
जी ठीक है बहुत शुक्रिया नईम कुरैशी साहब प्रोग्राम में हमें टाइम देने के लिए। नाज़रीन अमां ॻाल्हि ॿुधी नईम कुरैशी साहब जी पाण ॻाल्हि कईसूं ओवरऑल 12 मई जी जेका सूरत हाल हुई ऐं 12 मई ते जेको कराची में हिकिड़ो ख़ौफ़नाक सान्हो थियो उन सान्हे जे नतीजे में केतिरा ई जेके मासूम शहरी आहिनि उनमें वकला बिरादरी भी शामिल आहे, उनमें पॉलिटिकल पार्टीज़ जा कारकुन भी शामिल आहिनि, उहे जेके आहिनि उनमें शहीद थी विया। उनखां पोइ ज़ाहिरा हिकिड़ी तहरीक जेका उहा निकिती, उनखां पोइ हिकिड़ो आइन जेको उन टाइम ते मुअतल हुयो पर उनखां पोइ आइन बि बहाल कयो वियो, उनखे 19 साल थी विया आहिनि। अॼु सिंध असेंबली में बि ठाराव मज़मती ठाराव जेको पेश कयो वियो, उनखां पोइ पीपल्स पार्टी इवन उन करारदाद जी मुखालफ़त कई। इन ते पाण ओवरऑल ॻाल्हि ॿोल कईसूं। हींअर प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजे पुॼाणी थो पहुचे, मूंखे इजाज़त ॾींदा अल्लाह निगहबान।